अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 20 सितंबर मंडे, सुबुह जा थिया आहिनि 9। मौसम इलाही प्यारी थी वई आहे ऐं हवा थी लॻे मज़ेदार। मां हिन महिल ॿाहिरि मौजूदु आहियां ऐं ओड़े पाड़े जे जनरेटर जा आवाज़ तव्हांखे ईंदा हूंदा, सो वजह सम्झी सघो था। त मां थोरी देरि हिते इंजॉय कंदमि ऐं थी सघे थो कुझु प्लांट सां गॾु कमु कयां, कुझु पन वन साफ़ु कया आहिनि हिननि जा, ऐं उनखां पोइ तव्हां सां उहो शेयर कयां थी त मां छा छा कंदमि। हिते हवा ॾाढी आहे, इन करे मुंहिंजो आवाज़ु जेको आहे न शायदि तव्हांखे क्लियर ॿुधण में न अचे। सभिनी खां पहिरियों त हीअ बॉटल जेके आहिनि मां वटि हूंदियूं आहिनि, अक्सर हीअ आहिनि जेके सिरको या सोया सॉस या अहिड़ियुनि शयुनि मां ख़ाली थींदियूं आहिनि। ॾाढी सुठी प्लास्टिक हूंदी आहे हिननि जी, त मां हिननि खे कटे ऐं रखंदी आहियां अहिड़े कंहिं कम जे लाइ। सो हीअ एरोहेड प्लांट मां कढिया आहिनि पन। ॾिसो ही पूरी शाखूं, ही माना ही हर जेको शइ मां हिन मां कटी आहे, हर जेको पार्ट आहे इहो सम्झो हिकिड़ो ॿूटो आहे, हिकिड़ी कूंडी ठहंदी हिन मां। सो हिननि खे फ़िलहालु मां हिन पाणी में थी विझी रखां। जॾहिं हिननि जूं रूट्स निकिरी ईंदियूं त मां हिननि खे कूंडियुनि में हणंदमि इंशाअल्लाह। मूंखे हिन जो इलाही तजुर्बो आहे। हैदराबाद वारे घर में ही मूं वटि ॾाढा हूंदा हुआ, एॾियूं वॾियूं वलियूं थी वेंदियूं आहिनि, हिननि जूं छत ताईं हूंदियूं हुयूं उहे। सो हिते मूं वटि सिर्फ़ु इहा हिकिड़ी कूंडी आहे, त आस्ते आस्ते इंशाअल्लाह मुंहिंजो इरादो आहे हिन खे वधाइण जो। सो ही ॾिसो, ही इंडोर डेकोरेट बि करे थो सघिजे, पर मां हिन खे आउटडोर ई रखंदमि त जीअं हिननि खे कुदरती हवा ऐं रोशनी मिलंदी रहे, त ही उन में वधी ऐं ज़बरदस्त थी वेंदा। ही ॾिसो, सो ही हिते पियो हूंदो, हिते उस बि न ईंदी आहे ऐं हवा ऐं रोशनी त जाम आहे, तंहिंजे करे ही आस्ते आस्ते जॾहिं हिन जूं रूट्स निकिरी ईंदियूं, मनी प्लांट वांगुरु हे बि ईअं ई हूंदो आहे। पोइ हिन जो जेको आहे फ़ाइदो थींदो, पाणू निकिरंदियूं, पोइ मां हिन खे मिटीअ में हणंदमि। सो कचिरे वारो अची वियो आहे, पहिरीं हुनखे ॾेई वठां कचिरो। हीअ कूंडी मुंहिंजी इलाही ॾींहंनि खां ख़ाली हुई ऐं सोचां थी त हिन जेके डॉट्स आहिनि उहे बिल्कुलु डिम थी विया आहिनि, डल, इहे हिन ते वराए कयां। सो इहा खईंदमि, इन में पोखींदमि ही जेड प्लांट जूं कटिंग्स। ठीकु आहे, सो पहिरियों असां हिन जी मिटी पुटे वठूं, छो त इहा सुकी बि वई आहे, ॼमी बि वई आहे, त इन खे पुटणु ज़रूरी आहे। सो हिन महिल 9:30 थिया आहिनि, तक़रीबन अधु कलाक खां मां हिते कमु करे रही आहियां। ऐं हीअ जेड प्लांट जॾहिं बि कटिंग्स हणिजनि, हिकु त हिन जूं इहे ब्राउन शाखूं हुजनि, ठीकु आहे। जेके ग्रीन शाखूं हूंदियूं उहे माना नंढड़ा आहिनि, कचा आहिनि, मे बि उहे वधण में थोरो टाइम वठनि। ऐं ॿियो त जेतिरो हिसो हिन जो वञे मिटीअ जे अंदरि, उन में पन न हुजे, ठीकु आहे न। इहो हिन जो तरीक़ो आहे त जेको हिसो मिटीअ में वञे उन जा पन कढी छॾियो, न त अंदरि ॻरी सड़ी वेंदा, उहे लॻंदा न आहिनि। सो हिन खे मां सेट करण जी कोशिशि कयां थी, छो त हिकु हथ में फ़ोन आहे, मां ट्राईपॉड कोन खणी आई आहियां ॿाहिरि, ईअं ई कमु कबो। ठीकु आहे, हे पोखिजी आहे। हाणे हीअ मिटी थोरी हिननि जे मथां वराइबी, त जीअं कवर थींदा आहिनि। अलाह मां उमेदु इहा ई आहे त हे लॻी वेंदा, छो त हमेशह लॻी वेंदा आहिनि। इका दुका ईअं को थींदो आहे त मथां को सड़ी वियो हुजे, न त मोस्टली लॻी वेंदा आहिनि। पाणी ॾियूं था हिन खे, बिस्मिल्लाह रहमान रहीम। अलाह साईं हिननि में बरकत विझाए, हे मुंहिंजो नंढिड़ो प्लांट हिन में वधी वञे, छो त मां जॾहिं बि पोखिया आहिनि उहे लॻी वेंदा आहिनि। हे बबल्स ॾिसो था, हिन जे तरे में पथर पियल आहिनि, छो त हिन खे हेठां होल कोन्हे। त मां हमेशह ईअं ई कंदी आहियां। मुंहिंजी हिन ते वीडियो बि ठहियलु आहे, हुन ते माशाल्लाह ॾाढा सारा व्यूज़ आहिनि हुन ते। त जेकॾहिं कंहिंखे ड्रेनेज होल न हुजे पॉट खे, त उन में कीअं पोखिजनि प्लांट्स। सो हिन में पाणी हेठि वञे थो ऐं अंदरि जेका हवा हूंदी विथिन में, उहा ॿाहिरि थी अचे। अधु कलाकु मूंखे हिते कमु कंदे थी वियो आहे। हिन खे बि हिते ई ॿाहिरि शेड में ई रखंदमि काथे, त जीअं हिन खे उस ऐं हवा रोशनी ऐं हवा मिलंदी रहे। ऐं अंदरि वञी हाणे कुझु किचन जो कमु निपटायां। मासी त ईंदी आहे देरि सां, छो बि अॼु मंडे आहे, इलाही घरनि जो कमु करे पोइ ईंदी, त ॾाढी देरि करे ईंदी, त मां पंहिंजे हिसे जा कमु करे छॾींदमि। हिन खे बि हिते ई रखियो अथमि, जिते मां पंहिंजो एरोहेड प्लांट रखियो आहे, ऐं हीअ बि ॿई गॾु हिते ई पिया आहिनि। हिननि खे हवा, रोशनी, नेचुरल सभु कुझु मिलंदो रहंदो। हिननि खे पाणी ॾेई वठां। बाक़ी जेके हेठि ज़मीन ते पिया आहिनि या क्यारीअ में आहिनि, उन्हनि खे पाणी पोइ ॾींदमि, छो त मासी पहिरियों अचे सफ़ाई करे वञे, न त सॼो फर्श आलो थी वेंदो, त पोइ सफ़ाई जो को फ़ाइदो न हूंदो आहे, सॼी गप थी वेंदी आहे। ही माशाल्लाह कैक्टस मज़े में आहे ॾाढो।
इन्हनि सभिनी में पाणी आहे, सभु वॾा था थियनि पिया, आस्ते आस्ते वधनि था, हीउ थोरो चङो ई वधी वियो आहे। हाणे अंदरि, हाणे किचन में हितां जो कमु ख़तमु। 11:15 थिया आहिनि। हाणे कमु वारी माई वई, उनजो दरवाज़ो बंदि करे मां आई आहियां ऐं एतिरी देरि मां हिते कुझु कटिंग पई कयां, छो त मूंखे पंहिंजी क्राफ्ट जी वीडियो ठाहिणी आहे। हे हिननि कुशन जा कवर्स बि लाथा आहिनि, इहे बि धोइणा आहिनि, छो त हथ में अलॻि सां धोइबा आहे, मशीन में न विझंदमि मां, त इहो कम जो सिलसिलो हलंदो रहंदो। हिननि खे सर्फ विझी भिॼाए ईंदमि ऐं उनखां पोइ मां अची क्राफ्ट जी वीडियो ठाहींदमि इनशाला। क्राफ्ट जी वीडियो मां ठाहे वरिती आहे ऐं इहा तव्हांखे ॿुधाईंदमि कोन त मां छा ठाहियो आहे, छो त पोइ सरप्राइज़ त ख़राबु थी वेंदो। तंहिंजे करे असां फ़िलहालु जेको आहे हिनखे रखूं था सीक्रेट। ऐं एज़ यूजुअल हिते कुझु पेंट बची पियो हो येलो कलर जो, ही त मां इन मां हे पथर मुंहिंजा पहिरियों खां ग्रीन पेंट थियल हुया, कॾहिं ईअं थियो जो ग्रीन बची पियो त मां 2 पथर पेंट करे छॾिया, वरी अॼु येलो बची पियो त मां हिननि ते गुल पेंट करे छॾिया। हे कंप्लीट न आहे, वरी कंहिं ॿिए दफ़े हिननि जी फिनिशिंग थींदी। सो बहरहाल हिननि खे मां कंदमि हाणे डेकोरेट। कीअं डेकोरेट थींदा इहो तव्हां वीडियो में ई ॾिसंदव, फ़िलहालु मां तव्हांखे न ॾेखारींदमि, सरप्राइज़ ख़राबु थी वेंदो न, थोरो सस्पेंस हुजे न भला। सो हाणे मां हिननि खे रखंदमि उते जिते मूंखे सजाइणो आहे ऐं पोइ हिननि जो फ़ोटो कढंदमि त जीअं मां पंहिंजी वीडियो में ॾेई सघां। हलो भला, बर्दाश्त न थियो मूंखां, मां घणी देरि तव्हांखे सस्पेंस में न रखी सघियमि। मां सरप्राइज़ कहिड़ो ऐं ॾेखारिणो त तव्हांखे ई आहे। सो हिते मां पंहिंजे प्लांट्स सां गॾु हीउ स्टूल मां हिते रखियो, तव्हांखे यादि हूंदो, हिन मथां प्लास्टिक जी शीट विछाई आहे, इन जे हेठां पावन जे टाइल जूं टुकड़ियूं ॾिनियूं अथमि त जीअं इहे पाणी में ख़राबु न थियनि। ऐं हिन में मां इहे हया आहिनि पंहिंजूं बदकूं, कीअं थियूं लॻनि। सो इहे आहिनि स्क्यूअर्स जंहिंमें असां किचन में कुकिंग में यूज़ कंदा आहियूं, जेके इहे रखियूं। ऐं वरी फ़ोटो कढण जे लाइ मां हीअ बदकूं बि हिते रखियूं आहिनि, फ़िलहालु हिते ई पयूं हुजनि। ईअं थो लॻे त ॼण हीअ हेठां वारियूं बदकूं मथियुनि वारनि जो इंतज़ारु थियूं कनि। सो मां हिन जी वीडियो हिकिड़ी नंढड़ी यूट्यूब शॉर्ट अपलोड बि करे छॾी आहे, छो त मूंखां सब्र न पियो थिए न, छो मां एक्साइटेड हूंदी आहियां न, जॾहिं पोइ बसि मां कंट्रोल खां पाणी निकिरी वेंदी आहियां पंहिंजे कंट्रोल खां। सो हिन महिल इहा सूरत हाल आहे। सो हिन जो मां वीडियो ठाहे चुकी आहियां, इहा तव्हां सां जल्दी शेयर कंदमि। थी सघे थो मूंखे दौरो पइजी वञे त मां अॼु ई शेयर करे छॾियां, ठीकु आहे। सो हाणे 12:30 थिया आहिनि, अंदरि हलां थी ऐं पोइ अलाए छा कंदमि ख़बर न आहे। हिकु थियो आहे, अवज़ान अची वई आहे ऐं मां काफ़ी देरि पहिरियों हे सभु थांव सिधा करे वई हुयमि त जीअं ख़ुश्क थी वञनि। सो इहे थांव बि खणंदमि हाणे ऐं लंच जी तयारी बि कंदमि। ऐं हे मुंहिंजो अञा ताईं सामान ईअं ई पियो हूंदो, छो त मां अञा हिकिड़ी वीडियो ठाहिणु चाहियां थी, उहा वरी पोइ तव्हां सां शेयर कंदमि इनशाला। थांव अंदरि थी विया ऐं हे देगिड़ी कढी रखी आहे। हाणे हिन में पचाईंदमि मंझंदि जो ॿोड़ ऐं उनखां अलावा सभिनी खां पहिरियों त कुशन कवर्स धोई विझी आहिनि। सुई ते पिया सुकंदा त उनखां इस्त्री कंदमि। ऐं मां पचाईंदी थी माश जी दाल, मां बॉइल करे रखी त इहो आख़िरी हिसो आहे मूं वटि। ऐं हीअ आहिनि टमाटर जो पेस्ट, इहो बि फ्रीज़ थियल हो त मां कढी रखियो आहे, छो त जॾहिं असां टमाटा वठी ईंदा आहियूं 1-2 किलो, त पोइ कॾहिं ईअं हूंदो आहे जेके नरम हूंदा आहिनि त उनखे असां उन महिल पेस्ट ठाहे पोइ रखी छॾींदा आहियूं त ख़राबु न थियनि, न त पोइ अगरि फ्रिज में पिया हूंदा आहिनि त 2-3 टमाटा ज़रूरु ख़राबु थी वेंदा आहिनि। सो इहो बसरु कटींदमि हिन में देगिड़ी में, माश जी दाल ठाहींदमि। ऐं 2-3 ॾींहं अॻु में मां हे अदरक थूम पीसे रखी, उहा अञा ताईं मां हिन मां कढी न आहे ढक मां। सो इहा कढंदमि। ऐं जंहिंखां मां सिखी हुई, सलमा, तूं ज़रूरु ॾिसंदी हूंदी, थैंक यू सो मच। त मां 1994 में शायदि मां तो वटि ॾिठो त तूं ईअं अदरक थूम पीसे गंढड़ियूं ठाहे रखंदी हीअं, ऐं उनखां पोइ उन गंढड़ियुनि खे हिन मां ॼमाइण खां पोइ हितां हटाइणो हूंदो आहे त मां इहे बॉक्स में विझी रखंदी आहियां। तूं त हाणे ईअं कंदी आहियां, अलाए न कंदी आहियां, पर मां अॼु ॾींहं ताईं ईअं ई कंदी आहियां। सालनि जा साल गुज़री विया आहिनि ऐं मां अञा ताईं मुंहिंजो तरीक़ो इहो ई आहे। सो अलाह से हुनखे अजर ॾींदो जंहिंखां मां हीअ सिखियमि। ऐं हाणे मां हीअ सॼियूं गंढड़ियूं हिन तां खणंदमि ऐं हिन बॉक्स में स्टोर कंदमि, वापसि फ्रीज़र में रखंदमि। ऐं हमेशह ईअं ई थींदो आहे त हे अदरक थूम खे पीसे चमचे सां मां हिन ते विझंदी वेंदी आहियां ऐं पोइ गंढड़ियूं ठहंदियूं ऐं पोइ हिकिड़े वॾे शॉपर में टाइट बंदि करे, जीअं हुनजी स्मेल न थिए फ्रीज़र जे बाक़ी शयुनि में या फ्रिज में, पोइ जेको आहे ॼमंदो, हीअ जॾहिं ॼमी वेंदो, फ्रीज़ थी वेंदो त इन्हनि खे कढी असां हिन बॉक्स में रखंदासीं। सो इहो बि गॾु करिणो आहे ऐं लंच जी तयारी बि करणी आहे।
कल्ह जेको लाइट न वई ऐं मां पंहिंजा टारगेट्स पूरा कया हुआ उहा अॼु कसर कढी आहे लाइट। सो हिन महिल 5:30 बजे शाम जो लाइट हली वई आहे ऐं मां हिते चिकन कढियो आहे। राति जो चिकन जो पुलाउ पचाईंदमि। हे टमाटर आहिनि ऐं हुनखां अलावा हीअ अॼु मां काठी धोई रखी त इहो क्राफ्ट ठाहिणु पई चाहियां मां वीडियो। सो ऐं ॿियो हे बोतलूं आहिनि, हिननि जा इहे स्टिकर हिननि ते मथां लॻल, त इहे बि भिजायूं अथमि त जीअं इहो लही वञे हिननि जो पेपर त मां हिननि जूं वीडियोस ठाहे सघां। पर हाणे जेको आहे जेका मां ॿी वीडियो पई चाहियां क्राफ्ट जी उहा ठाहिणु मुश्किल आहे, छो त हाणे ख़बर न आहे लाइट केॾी महिल ईंदी। बाक़ी ॿिया कम पिया असांजा थींदा। जीअं हाणे बसर वसर कटे दाग करे छॾींदमि त जीअं कुझु कमु अॻिते थी वञे। सुराण बसर थी कटे ऐं मां अची वियमि ॿाहिरि त हीअ निम जी हिकिड़ी शाख किरियल पई आहे। इहा काफ़ी पहिरियों हवा में जेका भॼी चुकी पर हिन वण में फाथल हूंदियूं ऐं हिकिड़ी अञा हीअ फाथल आहे। इहा किरी आहे पर मां उछलाईंदमि कोन, हिनजा पन लाहे छॾींदमि ऐं काठियूं जेके आहिनि मूंखे कमु ईंदियूं अॻे आहिनि मुंहिंजे क्राफ्ट्स में। सो मां त आयमि ॿाहिरि, ईअं मां चयमि थोरी हवा बि खाई वठां, अम्मा सां बि ॻाल्हाए वठां। ॾिठमि हीअ किरियल पई आहे, हल इन जी बि वीडियो भरे था छॾियूं। सो आई एम सो हैप्पी पंहिंजूं डक्स ॾिसी करे। जिते जिते मां इहा पिक्चर शेयर कई आहे उते उते इहे सभिनी खे ॾाढियूं पसंदि आयूं। ऐं अञा कुझु मूंखे अहिड़ियूं गार्डन डेकोरेशन जूं शयूं ठाहिणियूं आहिनि जेके वरी मां पंहिंजे हिन पासे वारे प्लांट्स में हणंदमि। सो इनशाला आस्ते आस्ते अॼु इरादो हुयो मुंहिंजो अञा कुझु वीडियोस ठाहिण जो, पर हाणे लाइट वॾो मसइलो आहे। मुंहिंजी हिते तयारी आहे राजी मानी जी, पुलाउ पचाईंदमि, दाग थी रहियो आहे हिते। ऐं तव्हां खां मां हाणे मोकिलाईंदमि। अॼु कचहरी नथा कयूं, इनशाला ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में कचहरी कंदासीं। ऐं घणो कुझु करण जो अॼु बि प्रोग्राम अञा ताईं आहे, जेसि ताईं जाॻंदासीं कुझु न कुझु थींदो रहंदो। तव्हां खां मां हिते ई मोकिलायां थी। अलाह साईं तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। ऐं हमेशह चवंदी आहियां त वण पोखियो, वॉक कयो ऐं जेकॾहिं सिंधी आहियो त सिंधी में कमेंट कयो। ज़िंदगी रही त इनशाला सुभाणे मिलंदासीं। तेसि ताईं अल्लाह वाहे।